सेवन रिपोर्ट मोहम्मद सफर सेवानी सेवन हजरत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जे गोल्डन गेट चौक पर ट्रैफिक जो आज़ार अञा ताईं न घटियो। ट्रैफिक पुलिस जा मुक़रर थियल एहलकार कमाई करण में मसरूफ़। ट्रैफिक पुलिस जा अमलदार ट्रैफिक कंट्रोल करण में मुकम्मल नाकाम। ट्रैफिक जाम थियण रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। दुकानदार आम माण्हू ऐं लेडीज़ तोड़े मरीज़ तोड़े शहरियुनि खे रोड पार करण अचण वञण में सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। सेवण जी ट्रैफिक पुलिस जा अमलदार पैसनि एवज़ ट्रैफिक जाम करण में मसरूफ़ नज़र अची रहिया आहिनि। ट्रैफिक पुलिस सेवण जा अमलदार रेड़नि वारनि रक्शे वारनि ऐं रोड जे साइड में पियल संदल ऐं कैबनूं वग़ैरह रखाए ऐं कारूं वग़ैरह बीहारे उन्हनि खां रक़म वसूल करे रहिया आहिनि। पोइ छो न चौक ते रश थिए, तंहिंजे करे ट्रैफिक जाम रोज़ जो मामूल बणियल आहे। ट्रैफिक पुलिस इंचार्ज ऐं अमलदार हथ सां कार पार्किंग कराए रिश्वत खाई रहिया आहिनि। उन्हनि ख़िलाफ़ नोटिस वरितो वञे। गोल्डन चौक ते रोड जे ॿिन्हिनि तरफ़नि खां माण्हू रेड़ा संदुल वग़ैरह रखी रोड खे सोढ़ो करे छॾियो आहे, जंहिंजे करे उतां पैदल बीमार पीरसन ऐं औरतुनि वग़ैरह जो गुज़रणु मुश्किल थी पियो आहे। ट्रैफिक जाम हुजण करे अचण वञण में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। SSP जाम शुरू खां सेवण जी अवाम मुतालबो थी करे त सोनो गेट चौक ते मुक़रर ट्रैफिक अमलदार खे हितां हटाए के ईमानदार एहलकार मुक़रर कया वञनि।